कराची जे इलाइक़े लियारी में तबाह थियल घण माड़ इमारत जे ढेरनि मां वधीक हिक ॼणे जो लाश हथ आयो आहे। इमारत जे ढेर मां वधीक हिक ॼणे जो लाश हथ अचण बाद फोतियुनि जो अंग वधी 23 थी वियो आहे। इमारत जे ढेर में दॿिजी वियल ताज़ो परिणियल जोड़े जा लाश न मिली सघिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं त कराची जे इलाइक़े लियारी में तबाह थियल घण माड़ इमारत जे ढेर मां वधीक हिक ॼणे जो लाश हथ कयो वियो आहे। अॻे आगाह कयूं पिया त इमारत जे ढेर मां वधीक हिक ॼणे जो लाश हथ अचण बाद फोतियुनि जो अंग वधी 23 थी वियो आहे। इमारत जे ढेर में दॿिजी वियल ताज़ो परिणियल जोड़े जा लाश न मिली सघिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं। अफ़सोसनाक ख़बर, कराची जे इलाइक़े लियारी में तबाह थियल घण माड़ इमारत जे ढेर मां वधीक हिक ॼणे जो लाश हथ आयो आहे। इमारत जे ढेर मां वधीक हिक ॼणे जो लाश हथ अचण बाद फोतियुनि जो अंग वधी 23 थी वियो आहे। इन हवाले सां अव्हांखे ॿुधायूं पिया त इमारत जे ढेर में दॿिजी वियल ताज़ो परिणियल जोड़े जा लाश न मिली सघिया आहिनि।